अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त केपीके में पायदार अमन ज़रूरी आहे। सभिनीनि खे मुतहद थी दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करणो पवंदो। केपीके के 15 सालनि में 800 अरब रुपया वधीक ॾिना आहिनि। केपीके में तरक्की छो नज़र नथी अचे, इहो सवाल करणो पवंदो। इस्लामाबाद में केपीके सिक्योरिटी वर्कशॉप खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त मौजूदा वज़ीर आला खे 2 भेरा ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी आहे। पीटीआई पारां दहशतगर्दनि खे ॿीहर आबाद करण बाद केपीके में दहशतगर्दी वधी। पाकिस्तान जे अंदर ऐं ॿाहिरि ख़ारजियुनि जे ख़ात्मे ताईं सुख सां न बीहंदासीं। अफ़गानिस्तान खां रुगो दहशतगर्दी रोकण जो मुतालबो कयो आहे। गुल प्लाज़ा में चौथे ॾींहुं बि रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन जारी। गुल प्लाज़ा में चौथे ॾींहुं बि रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन जारी। वधीक हिकु लाश हथ अंग सतावी थी वियो। इमारत जो ग्राउंड ऐं पहिरियों फ्लोर क्लियर करार। ॿीं ऐं टीं माड़ ते सर्च ऑपरेशन जारी। रेस्क्यू अख़्तियारनि जो चवणु आहे त ग्राउंड फ्लोर ऐं पहिरीं फ्लोर ते वधीक को बि लाश नाहे मिलियो। अपडेट सेफ्टी ऐं इमारत जी हालत खे नज़र रखंदे सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त इन वक़्त ताईं 18 लाशनि जी सुञाणप थी चुकी आहे। 20 लाशनि ऐं 48 वारसनि जा डीएनए सैंपल वरिता विया आहिनि। डीसी ॾखण मूजिबि मजमूई तौर लापता माण्हुनि जो अंग 83 आहे, जिन मां 39 जी लोकेशन गुल प्लाज़ा जी मिली आहे। क़ौमी असेंबली में गुल प्लाज़ा साने ते गोड़। पीपी ऐं एमक्यूएम आमू साम्हूं। एमक्यूएम वाक़े जी आड़ में नवनि इंतज़ामी यूनिटनि जो मुतालबो करे छॾियो। एमक्यूएम जे एमएनए फारूक सत्तार चयो आहे त बाहि कराची जे हर शहरी जे दिलि में लॻल आहे। पाकिस्तान खे बचाइणो आहे त कराची खे बि बचाइणो पवंदो। पीपल्स पार्टी एमएनए शहला रज़ा चयो आहे त ज़रूरी नाहे त हादिसे जे वक़्तु वज़ीर आला या वज़ीर पहुचनि। पीपी जे अब्दुल कादिर पटेल चयो त अव्हां कराची जा दावेदार न बणिजो, ग़लती अव्हां जी आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ पारां गुल प्लाज़ा साने ते अफ़सोस जो इज़हार। अख़्तियारनि हेठी सतह ते मुंतक़िली जी ॻाल्हि अरिड़हीं तरमीम खे बेकार करार ॾेई छॾियो। क़ौमी असेंबली जे इजलास में ॻाल्हाईंदे ख्वाजा आसिफ चयो आहे त अरिड़हीं तरमीम ज़रिए समूरा अख़्तियार सूबाई हुकूमत खे मुंतक़िल थी विया। इतफ़ाक़ राय हो त लोकल गवर्नमेंट खे अख़्तियार मुंतक़िल कया वेंदा। कराची में थींदड़ वाक़िअनि जी तक़ाज़ा आहे त अख़्तियार हेठी सतह ते मुंतक़िल कया वञनि। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनी पारां नेशनल पुलिस अकेडमी इस्लामाबाद जो दौरो। ISPR मूजिबि फील्ड मार्शल खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। सैयद आसिम मुनी शहीदनि जी यादगार ते गुल रखिया। पुलिस ऑफिसरनि सां मुलाक़ात। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनी चयो आहे त पाक फौज पुलिस फोर्स सां मुकमल तौर गॾु बीठल आहे। पुलिस अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ पहिरीं हिफ़ाज़ती दीवार आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ पुलिस जो किरदार ख़राज तहसीन जोगो आहे। पुलिस जे शहीदनि जी क़ुर्बानीनि खे क़ौम कॾहिं बि विसारे नथी सघे। सेनेट में अलामा राजा नासिर अब्बास अपोजिशन लीडर मुक़रर थी वियो। सेनेट चेयरमैन पारां अपोजिशन लीडर जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। बानी पीटीआई सेनेट लाइ अलामा नासिर अब्बास के अपोजिशन लीडर नामज़द कयो हो। सेनेट इजलास के खिताब कंदे अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त जेको हलफ़ खयो आहे उन ते पूरो लहण जी कोशिश कंदसि। मुल्क जी बहितरी लाइ किरदार अदा कंदसि। कोशिश हूंदी त ही ऐवान ग़रीबनि जो मददगार बणिजे। वज़ीर आज़म वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के सालियानी इजलास में शिरकत लाइ डेविस रवानो। शहबाज शरीफ़ आलमी सरबराहुनि जे गैर रस्मी इजलास में शिरकत कंदो। वज़ीर आज़म पाकिस्तान जे हवाले सां आला सतही बिज़नेस सेशन जी सदारत कंदो। मिट्टी खां बीमार पीउ खे इलाज लाइ गंबट वठी वेंदड़ नौजवान फौरन नथा क़तल। कंडियारो क़ौमी शाहरा ते हथियारबंदनि पारां कार सवारनि खां फुल लुट जी कोशिश। मज़ामत नौजवान राशिद अली बूढ़ी पोटो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। फायरिंग में मक़तूल नौजवान जो बीमार पीउ गुलाम रसूल ऐं कार ड्राइवर धणी बख्श शीदी सख्त ज़ख्मी। पुलिस मूजिबि नौजवान राशिद अली पंहिंजे बीमार पीउ खे मिट्टी खां इलाज लाइ वठी पियो वियो त वाक़ियो पेश आयो। केटी बंदर वेझो समुंड में बुॾी वियल नौजवान जो लाश 6 ॾींहनि जी ॻोल्हा बाबति रेस्क्यू टीमनि मलीर वासी नौजवान वाहिद बख्श गपोल जो लाश हथ करे वरितो। समुंड में पखियुनि जी शिकार दौरान होड़ो ऊंधो थियण करे हिकु ॼणो मौके ते बुॾी फौत थी वियो हो। 6 ॼणनि खे बचायो वियो हो।